डर की वेझो रहड़ की दरबार जे गादीसर संत साधराम जे देहांत खां पोइ संदसि वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। इन सिलसिले में गुज़िरियल ॾींहुं अॻूणे निगरान वज़ीर आज़म पाकिस्तान मोहम्मद मियां सुमरो, पीर साहिब पाकारे जो फर्ज़ंद सईद मोहम्मद राशिद शाह वफ़ाक़ी ममलिकती वज़ीर, खेलदास कोहिस्तानी बेरहड़ की दरबार पहुची संत साधराम जे पुट रोहित सां ऐं वारसनि सां ताज़ियत कई ऐं संत साधराम जे कयल ख़िदमतनि ते खेसि भेटा पेश कई। इन मौक़े ते अॻवाननि चयो त संत साधराम हिकु बहितरीन शख़्सियत जो मालिक हो, जे बिना कंहिं फ़र्क़ जे पंहिंजी समूरी ज़िंदगी इंसानियत, भाईचारे, अमुन जे वाधारे लाइ वक़्फ़ कई। संत साधराम जे लाॾाणे ते मालिकी सां वारसनि खे सबुर अता फरमाए। एक सवाल जे जवाब में मुफ्ती वफ़ाक़ी वज़ीर खेलदास कोहिस्तानी चयो त प्रिया कुमारी जे अगवा वारो वाक़ियो ॾुखियलजड़ आहे। मूं प्रिया जे अगवा मामले बाद मुसलसल प्रिया जे वारसनि मुलाक़ातूं ऐं राब्ते में रहियो आहियां, जॾहिं त प्रिया मामले जो आवाज़ हर फोरम ते उथारियो आहे। हिन चयो त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी में सिंध हुकूमत नाकाम थी वई आहे, जेका हर शर्मिंदगी जी ॻाल्हि आहे। हिन चयो त 18हीं तरमीम खां पोइ सिंध सूबे में अमन अमान बहाल रखणु सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, जंहिं में हू नाकाम बणिजी वई आहे।